बाबा साईं मूंखे शक आहे, मूंखे अंदाज़ो आहे त हुन छोकिरी किथे आहे ऐं मां गोराम खे हुन तरफ़ वेंदे ॾिठो आहे। राणा खान चए थो त असां जांच में आहियूं, थी सघे थो त गोराम ॻोल्हा में निकितो हुजे। बाबा साईं तव्हां छा था सम्झो त राणा तव्हांजो भाउ तव्हां सां सचो आहे? न आलम खान, मूं सां सचो न आहे, पर छा राणा खान एतिरी हद ताईं किरी सघे थो जो पंहिंजी न्याणी खे अगवा करे? बाबल साईं, हो जॾहिं तव्हांखे ई पंहिंजो कोन थो सम्झे त तव्हांजे न्याणीअ खे पंहिंजो कीअं सम्झंदो? अलाए केतिरा चकर बाबा, अलाए केतिरा चकर मूंसां तव्हांजे माराण जूं ॻाल्हियूं करे चुको आहे ऐं तव्हां माठ करे इहे ॻाल्हियूं ॿुधंदा रहिया। इहो इन करे आलम खान त मां हुनजी नियत पियो ॾिसणु चाहियां त हो सरकार वॾीअ सां सचो केतिरो आहे। राणा समूरी हयाती मूंसां कॾहिं सचो न आहे रहियो आलम खान, पर एतिरो किरी पवंदो जो अकबर खान ई हुनजे खानदान लाइ बदनामी जो कारण थींदो? छा हू हिन खानदान जो न आहे? खणी जो असां में हज़ारे इख़्तिलाफ़ात हुजनि, आहियूं त हिकिड़ी अबे जा पुट, हिक ई खानदान जा। बाबा साईं जी राणा इहा सोच रखे आहे न त तव्हांजे विच में एतिरियूं नफ़रतूं जनम ई न वठंदा। बाबा साईं हाणे इहो ॿुधायो त मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? आलम खान जेकर तोखे शक आहे न त गाॾियूं बीठल अथई, हज़ार वध माण्हू अथई, पाण सां खणी वञ, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखी त उते को बि ज़ान न थिए। बाबा मां को बि खून ख़राब नथो चाहियां, पर हा छोकर ऐं छोकिरी खे जिंदा थो ॾिसणु चाहियां पंहिंजे साम्हूं। ठीकु आहे बाबा, ईअं ई थींदो। कर ख़बर दोस्तू, तयारी मुकम्मल आहे या अञा कुझु रहियल आहे? पूरी तयारी करे छॾी आहे बाबा मां। दोस्तू गोराम खे मूं चई छॾियो, उहो पहुचण वारो हो। मौली साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे, हुनजे मदरसे तरफ़ां निकाहनामो जारी कयल आहे। निकाह पढ़ाए पंहिंजी मोहराणी निकाहनामो असांजे हवाले कंदो। इहो त कमु पको आहे। राणा कॾहिं बि कचो कमु न आहे कंदो पुनल। अञा तूं ॾिसंदो वञ त मां छा छा थो कयां। अॼु सिर्फ़ निकाह ई थींदो न? सुहिणा साईं, महफ़िल जो बंदोबस्त बि करे छॾियो आहे, राग रंग बि थींदो। पहिरियों शादी जूं सभु रस्मूं थी वञनि, उन खां पोइ महफ़िल बि मचंदी। तव्हां त मूं मथां करोड़े कुर्ब करे छॾिया आहिनि, तव्हांजा इहे थोरा मां ज़िंदगी भर कोन लाइ सघंदुसि। पुनल पंहिंजनि ते थोरा न आहिनि हूंदा, इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। ईअं सम्झ त इहो सभु कुझु मां पंहिंजे लाइ थो कयां। तूं केरु, मां केरु, मूमल केरु? नाना कोड़ा काॾे थो वञी? अबा इते ई वटि था वक़्त खे धिकारींदा, इहो काॾे वरी काॾे वेंदासीं? ईअं वरी कीअं थींदो नाना कोड़ा? घर मां कुझु त सोचे निकितो हूंदे न? अबा घर मां इहो ई सोचे निकितो हां त अॼु वेलो किथे चाढ़ियां। बस नाना कोड़ा, वेले लाइ अची एॾो परेशान थियो हुई। हल हली असांखे बाग वारी बनीअ जी गुॾ कराए, वेलो तोखे मां खाराईंदो। अबा जेकॾहिं न कमु पुॼे हां त पोइ मानीअ लाइ परेशान छो थिया हां? नाना कोड़ा कम लाइ वरी कीअं नथो पुॼे? जॾहिं न पुठीअ ते ॿ डंडा लॻई न, असां खां वधीक तिखो कमु कंदा। अलॻि भेजी मूंखे कमु न आहे करणो। नाना कोड़ा, पोइ असांजो वंगारी कमु थोरी थो करी, तूं एॾा नखरा थो करी। मानी खाराईंदासीं तोखे, कमु कर असांजो हली। मूंखे तव्हांजी मानी न घुर्जे, पर तूं असांखे अॼु घुर्जी, तोखे त अॼु हर हाल कमु करणो ई पवंदो। नथो हलां छा कंदो? हलंदा त तुंहिंजा वॾा बि। हलो अॻियां थी। अच्छी दाढ़ी वारे जो ख्याल कयो, कुछ हया कयो, कुछ शर्म कयो छोरा। बस नाना कोड़ा बस। केड़ो असां तो नानी सियाणीअ जो संग घुरियो जो हया कयो, शर्म कयो। हलाणे हल, मथो न कचो कयो। अगवती वेई वेई तुंहिंजा हॾ ई हराम थी विया आहिनि। हाणे तुंहिंजा हॾ असां हलाल कंदासीं। मां चवां थो बस हाणे बस, हल अॻियां थी हल। विख वधाए नाना कोड़ा, विख वधाए, पुठी खे न सेको ॾियाए। करणी आहे घणा ई आराम जा टुकर खाधा अथई।
अरे कलमो अचई तो पहो कोडर जो कया तो कया खुदा कंदो कारी हर पे पेड़ पौधो जेकर महिला तो वञण तो चाहिए न त गुड जल्दी करे वठ वो तो मां हाथ कढंदासीं तूं ये कोन मुड़स जेसताईं मथे वा ॿ टे पहा नथो थींदो है न त तोखे सुकून नहीं बाबा साईं फुल तयारी करे छॾी आहे मौली साहब सां बि ॻाल्हाए छॾियो आहे जीअं मौली साहब पहुचंदो निकाह कराए छॾींदासीं राग रूप जी महफ़िल खां पोइ घोट कुंवार जो बाक़ी रस्मूं बि अदा करे छॾींदासीं दोस्तों घोट ऐं कुंवार खे निकाह महिल हिते गॾु विहारबो सबूत लाइ कंहिं मूवी वारे खे बि चई छॾियो दोस्तों निकाह जी पूरी रिकॉर्डिंग कराइजो सुभाणे जेकॾहिं इहो केस कोर्ट में थो वञे त सबूत तौर असां वटि का त शइ हुजे न इहो सही आहे राणा खान कम पको थी वेंदो उनखे बि घुराए था वठूं बाबा साईं ॿियो को हुकुम दोस्तों ईअं करजो ॻोठ मां ॿ टे पकियूं पूड़ियूं वठ ऐं उन्हनि खे चओ त कुंवार खे तयारु करे वठनि बाबा साईं ॻोठ में हिकु छोकिरी आहे जेका पार्लर जो कमु कंदी आहे कुंवार खे तयारु करण लाइ बसि 8-10 हज़ार वठंदी दोस्तों पैसनि जी परवाह न कर उनखे चओ त अची कुंवार खे तयारु करे सिजलण खां पहिरियां इहो निकाह थी वञणु घुरिजे ऐं सबूत तौर इन निकाह खे रिकॉर्ड कराए पाण वटि रखो कोई महफ़िल मज़ो बि कंदासीं बेफ़िक्र थी बाबा साईं अदी इहो सॼो तुंहिंजो ॾोह आहे तूं राणा खान सां मिली अटकलूं करे मूंखे मारण थी चाहीं पर मां एतिरो आसान सां कोन मरंदुसि दुनिया खे टांडा ॾेई पोइ मरंदुसि ॿ टे दुश्मन लेटाए पोइ मरंदुसि तुंहिंजी भलाई में आहे त मुंहिंजे दुश्मन जी लिस्ट में पंहिंजो नालो न लिखाए अदा यकीन कर त मां तुंहिंजी दुश्मन न आहियां कोशिशि त वॾी थी करे दुश्मनी करण जी पर असां माण्हू आहियूं थोरी ला दरगुज़र कंदा रहूं न त तो जेका मूंखां जुट कराई आहे न हीअ जॻह ते केरु ॿियो हुजे न त टुकर टुकर करे छॾिया था हेड़ थी पई इन जे करे पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी तोखे माफ़ थो कयां पर ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ न त मुफ़्त में राहे गुनाह माफ़ी मिलंदी आहे अदा मां बि ॻाल्हायां थी पर तूं त मुंहिंजो बि पीउ आहीं वॾो तो वात हणी हा जॾहिं हक़ सच चवणु शुरू कयो अथमि त इहो वात थो हणां वाह जूं अटकलूं ते जान छॾाइण जूं पर मां बि ज़ाहिद आहियां ज़ाहिद ज़हरीलो अथई जंहिंखे चको नहीं न रत तीसे सां कढेसि आलम खान तव्हांजो शक कंहिं तरफ़ आहे मुंहिंजो शक हिन ॻोठ तरफ़ आहे कोई देर छा जी ढिड़ी था पऊं ॻोठ में बेटा गाॾियूं साइड ते बीहारे बंद हली ॻोठ ते घेरो कबो ऐं थी सघे थो त छोकिरी ऐं पुण खे ॻोठ जे पुठियां कढी छॾनि इन जे करे असां सभिनी खे पूरो कमु होशियारी सां करणो पवंदो इहा ॻाल्हि तूं बिल्कुलु सही थो चईं आलम खान असांखे कमु होशियारीअ सां करणो पवंदो छो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे जा न ऐं घोट दर्दन जो दरिया बेटा तूं कुझु माण्हू वठी ॻोठ जे ॿाहिरां बि ऐं ईंदे वेंदे ते नज़र रख ऐं मां साम्हूं बीहंदुसि जंहिं ओताक ते मूंखे शक आहे उते वञी ॾिसंदुसि पर आलम खान थोरो ख्याल सां वञजांइ दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झंदो कर छा थो सम्झी आलम खान उते हूंदा रुपयो पक न पर अठाना शक ज़रूर आहे तव्हां बीहो न मथां फिरी अचो बादल बेटा अचो मूंसां समझी वई न ॻाल्हि खे हाँ बेफिक्र रहो शाबाश पोइ पंहिंजो कमु ॾेखार गुराम जी दास बाबा तूं हिते छा थो करी हलो कुंवार जे पासे में हली वे
हल शाबाश। जी अदा। छोकरा बाबा रे घोट कुंवार जी मुंह भर हलिया शाबाश। बाबा किलो गलायो खुशी जो मौको आ छो खामोश हो किलो मस्ती कयो बाबा। शाबाश छोकरा अहमद कर। बाबा ये ते घोट ही सही थी ना। जी वाह। ऐं हीअ कुंवार जी जी हे वरी शायदनि जी। हाँ शायद तव्हां वठो तव्हां सही टिकाव शुरू कयो। छोकरी ते सही कर। छोकरी ने ते पंहिंजो अंगूठो पाण। चाचा साईं अंगूठो हणण लाज़मी आहे छा? बाबा लाज़मी आहे तॾहिं त हणायां थो न। सुभाणे जेकॾहिं इहो केस कोर्ट में थो वञे ऐं को मसइलो थो थिए त असां वटि को सबूत त हुजे न। कहिड़े आधार ते असां विढ़ंदासीं? शाबाश सवाल जवाब छॾ। तू भी ते सही कर पुट। पर ही त शायदन वारो खानो आहे। बाबा शादी तुंहिंजी आहे गवाह बि तूं पंहिंजो पाण ई ॿियो दोस्तू खे था कयूं घोराम था कयूं। सम्झ थो कोई ॻाल्हि खे न बाबा न सही करणी आहे शादी। अंगूठो पाण हिते। बराबर सही कर। अदा साईं ये ते अरे सही कर न चयो मैं न चरबट है। अजय अंगूठो पाण। मौलवी साहब बिस्मिल्लाह निकाह शुरू कयो। कुंवार जो नालो तो मूमल वलद अकबर खान ऐं हिन वक़्त जी वारसी राणा खान ऐं घोट कुनल खान वलद सावण खान। चुप रहो रे। जॾहिं मां ॿुधायां थो तोखे विच में टपे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? गलती थी वई माफ़ी राणा खान। मौलवी साहब घोट जो नालो आहे घोराम खान वलद बहराम खान। निकाह शुरू किया मौलवी साहब। इहो धोखो आहे सरासर धोखो आहे। तू छा थो सम्झी त हिक टके जे हारीअ जे पुट सां मां अकबर खान जे धीउ जी शादी कराईंदुसि? ये मां कॾहिं बि कोन करण ॾींदुसि इहो निकाह। अरे संभालियो लिखे। लहर लहर में लका आहे। चाचा साईं असां ते इहो ज़ुल्म न कर। मां तव्हांजे पेरनि थी पऊं असां ते ज़ुल्म न कर। जेकॾहिं पुनल जो ख़ैर घुरी थी चुप रह न त तुंहिंजो इनकार पुनल जो मौत बणबो। मां हिन निकाह खे कॾहिं बि क़बूल न कंदसि न गोढ़ाम खे हिन निकाह में क़बूल कंदसि। तूं मूंखे बि मारे छॾ ऐं पुनल खे बि मारे छॾ। असां ॿिन्हिनि खे मारे छॾ। सावण मां त चवें थी भलो साईं खणी रेस ॾे वञ मेड़ मिंथ करिस चईस त असांजे छोकिरे खां ग़लती थी वई आहे उनखे माफ़ कन। कोन माफ़ कंदो बचोल कोन माफ़ कंदो। रईस असांजे छोकिरे खे कॾहिं बि माफ़ कोन कंदो। मन भले साईं खे ॾिसे। अमां रेस अकबर खान जी इज्जत जो मसलो आहे। हू किथे मोह खणण जे क़ाबिल ई न आहे रहियो। पोइ अदा पुनल खे कीअं माफ़ कंदो?
तहां जो मकसद आहे तो छोकरे के मुंह सां आयो उन लाइ कुछ भी न कयो। बचोल जे असां उन लाइ कुछ करे सघूं था न तो बस दुआ ही करे सघूं था जे दुश्मन जे हथ न अचनि खुदा करे तो तमाम परे निकरी विया हुजनि। बाबा हिन वक्त मां जेके ॻाल्हियूं पे ॿुधां उन मां मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे दादा पुनल हिन वक्त राणा खान जी पनाह हेठि आहे। तो पोइ राणा खे वञी मेड़ मिंथ कयो। जेकॾहिं छोकरे जे मथां हथ रखियो अथसि तुन सां भलाई कंदो अचे। भलाई राणा कंदो सवाल ही पैदा नथो थिए बचोल। जेकॾहिं पुनल खे पनाह ॾिनी अथसि त हुन में बि राणा जो को मक़सदु हूंदो। बाक़ी बग़ैर मक़सद राणा पंहिंजे पीउ सां बि भलाई नाहे कंदो। बाबा राणा जो मक़सद आहे अकबर खान जी बदनामी करणु ऐं इन कम में राणा खान कुर्बान जो बगरो अदा पुनल खे ई बणाईंदो। अलाह ईमान ॾींदो राणा खे। तहां ॿई वञी मेड़ मिंथ कयोसि मन भलाई थी पे पुनल सां। बचोले राणा जी फितरत तोखे ॿुधाई आहे तॾहिं बि तहां खे भला वञण में छा थो अचे। राणा को दर ते नांग तो कोन ॿधे वेठो आहे जो तहां वेंदो तहां खे ॾंगींदा। ठीकु आहे बचोल चाहे थी त पुट ख़ातिर वरी राणा जा पेर मटियां थो पर लॻे कोन थो त हू को असां सां चङाई कंदो। घोट जो नालो आहे गोराम खान वलद बहराम खान। घूंघट में पई गोढ़ा गाड़े घूंघट में पई गोढ़ा गाड़े बाहर बियो देखा ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया। जो दरिया रूहन जे रिश्तन खेॾन था रूहन जे रिश्तन खेॾन था ज़रे ज़रे ईज़ा ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया। सुल्तान मूं पूरो कम करे छॾियो आहे हाणे इहो ॿुधाए त धमाको कॾहिं कढूं। राणा असांजा बि अंदर गरिया पिया आहिनि। मां त चवां थो त सुभाणे ई धमाको कयूं पोइ हली आलम खान जे दर ते वॼायूं धमाल। जीअं उनखे ख़बर पए त नाग जो ॾंगियल बंदूक जो धकियल तो बची सके तो पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थींदो। सुल्तान जेकॾहिं तुंहिंजो अंदर गरियल आहे त तूं छा थो सम्झी असांजा हुन तरफ़ खां अंदर ठरियल आहिनि। बाहि सभिनी जी दिल में बराबर अथई सुल्तान। सुल्तान हिकिड़ी दिल जी ॻाल्हि ॿुधाए मुझे अंदर में जेका बाहि भरी रही है न सुल्तान यह पानी असां कॾहिं बि कोन उछामंदी। जेकॾहिं इहा उछामंदी त सिर्फ़ अकबर खान जे रत सां। राणा खान मां तोखे पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधायां जेसीं ताईं फॾो नथो थिए न असांखे मज़ो ई नथो अचे। हाँ राणा खान जेतिरे ताईं ॿ धक खाऊं या ॿ धक हणूं नथा न ओतिरे ताईं असुल बुतम आरस वञे ई कोन थी। राणा खान ही मुंहिंजा ॿई वेड़ा कढगा अथई ॿिन्हिनि खे मैदान में लाहे टोप नेरड़ ते रखी वेही रहो। असुल मुड़सनि जूं खंधियूं खणी छॾींदा। सही तो चई सुल्तान। सुभाणे तुझे ने वेड़न डगन के मैदान में लायूं था
तो आज़माए था ॾिसूं त हिननि खे कहिड़ो पाणी ॾिनो। ॿिन्ही खे मूं विज जो पाणी ॾेई छॾियो आहे। जेकॾहिं हथ खणंदा न तजला ई तजला हूंदा। चङो, हाणे तव्हांखे सुल्तान इजाज़त आहे, पर सुभाणे सभु कम सीड़ाए मुंहिंजे फोन जो इंतज़ारु कजांइ। तूं बेफ़िक्र रहो राणा, जीअं सुभाणे तुंहिंजो फोन ईंदो असां हाज़िर थी वेंदासीं। चङो।